मेहर जी मंसूर कॉलोनी में 10 ॾींहनि खां पीअण जे पाणी जी बंदिश। ठेकेदार पारां वाटर सप्लाई जी लाइन तोड़ण समेत कॉलोनी जा बुनियादी मसइला हल न थियण ख़िलाफ़ कॉलोनी वासियुनि जो मेहर राधण रोड ते धरणो हणी रुकावटूं रखी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन वकील मोहम्मद अली कांधड़ो, वकील दाद मोहम्मद मक्सी, वकील शाहिद चांडियो, नदीम कांधड़ो शौकत जतोई, राशिद चन्नो ऐं ॿियनि ज़ोरदार नारेबाज़ी कंदे नेशनल प्रेस क्लब मेहर जे सहाफ़िन अॻियां दाहींदे चयो त पब्लिक हेल्थ ऐं मेहर इंतिज़ामिया जी नाअहली सबबि मंसूर कॉलोनी समेत शहर जे मुख़्तलिफ़ कॉलोनियुनि में वाटर सप्लाई बंदि हुजण करे 10 ॾींहनि खां पीअण जो पाणी नथो ॾिनो वञे। हुननि चयो त ठेकेदार नालियुनि मोरियुनि जी खोटाई दौरान वाटर सप्लाई जा पाइप तोड़े छॾिया आहिनि, जंहिं सबबि पीअण जो पाणी न मिली पर रोड रस्तनि घेटनि में नालियुनि जो गंदो पाणी बीहिजी वञे थो। हुननि चयो त असांजी कॉलोनियुनि में को बि तरक़ियाती कमु न थी सघियो आहे। केतिरनि ई सालनि खां असां दरबदर बणियल आहियूं ऐं असांखे हथ सां परेशान कयो वञे थो। हुननि चयो त पब्लिक हेल्थ खाते जे एसडीओ ऐं मेहर इंतिज़ामिया नाअहली जो अंत आणे छॾियो आहे। असीं बार बार शिकायतूं करण बावजूदि केरु दांहुं ॿुधण वारो न आहे। वाटर सप्लाई जो पाणी न अचण करे असीं पैसनि ते पाणी भराइण लाइ मजबूर बणियल आहियूं। हुननि चयो त असां वटि सफ़ाई जो निज़ाम बि अणपूरो आहे। गंदियुनि नालियुनि जो पाणी घरनि में काहे पवे थो। असांजी कॉलोनी जा बुनियादी मसइला हल न थी सघिया आहिनि। हुननि चयो त असां रहाकू मेहर जा आहियूं पर इंतिज़ामिया ख़बर नाहे असांखे कहिड़ी सज़ा ॾेई रही आहे। हुननि मुतालबो कयो त असांजी कॉलोनी में वाटर सप्लाई जी लाइन बहाल करे पीअण जो पाणी ॾेई कॉलोनियुनि, रोड रस्तनि ऐं घेटनि मां गंदो पाणी नेकाल कराए सफ़ाई जो निज़ाम बहितर करे बुनियादी मसइला हल कया वञनि ऐं असां कॉलोनी वासियुनि जी बेचैनी दूर कई वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो।